मेहर उमेर बापचांदी जे वालिद ॾाॾी ऐं चाचे जे क़त्ल केस में दादू जी अदालत पारां सभिनी जवाबदारनि खे बाइज़त बरी करण जो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। वाटसन जो चवणु आहे त लॻभॻि 8 साल ताईं हलंदड़ केस खे सिर्फ़ु कुझु मिंटनि में ख़तमु कयो वियो, जंहिं ते केतिरनि ई माण्हुनि सवाल उथारिया आहिनि। सोशल मीडिया ते पिणु हिन फ़ैसिले ते सख़्तु रद्दअमल ॾिसण में अची रहियो आहे, जिते केतिरा ई सारिफ़ अदालती निज़ाम ते तनक़ीद करे रहिया आहिनि, इंसाफ़ जी फ़रहमी ते ख़दशा ज़ाहिर करे रहिया आहिनि। कुझु हल्का इहो बि चवनि था त सिंध में असर रसूख़ ऐं सरदारी निज़ाम जो असरु अञा ताईं मौजूदु आहे। ॿिए तरफ़ सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अपील करण जो ऐलान कयो वियो आहे। उमेर बापचांदी जो चवणु आहे त हू पंहिंजे केस खे आख़िरी हद ताईं वठंदी ऐं संदन हौसला बुलंद आहिनि। हीउ मामिलो हाणे क़ानूनी अवामी ॿिन्ही सतहनि ते अहमियत इख़्तियार करे चुको आहे, जिते क़ानूनी माहिरनि मूजिबि ईंदड़ ॾींहंनि में हिन केस में वधीक अॻिभराई ॾिसण में अची सघे थी, जिते आम राय मूजिबि फ़ैसिलो हिकु तरफ़ो ॾिनल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।